28 पोलिंग स्टेशन जा नतीजा अची चुका आहिनि। मौलाना अब्दुल क़यूम हालेजवी साहब 707 वोट खणी सघिया आहिनि। पीपल्स पार्टी ऐं JUIF विच में सख़्त मुक़ाबिलो। NA 199 घोटकी खानगढ़। इते अवां खे आगाह कयो पिया नाज़रीन। अलीगढ़ महर 17,012 वोट खणी सघिया आहिनि। एक ॿियो नतीजो अवां सां शेयर कंदासीं। एजाज़ हुसैन जखरानी साहब पीपल्स पार्टी सां उन्हनि जो तालुक़ु 4,991 वोटुनि सां अॻिते आहिनि, जॾहिं त मोहम्मद मियां सूमरो आज़ाद उम्मीदवार 3,447 वोटुनि सां पोइते आहिनि। अवां खे आगाह कयो पिया एजाज़ जखरानी मोहम्मद मियां सूमरो विच में सख़्तु मुक़ाबिलो आहे। 21 पोलिंग स्टेशन्स जा नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। NA 190 जैकबाद जो ही तक आहे। एजाज़ जखरानी मोहम्मद मियां सूमरो विच में सख़्तु मुक़ाबिलो 4,991 वोटुनि सां एजाज़ जखरानी अॻिते आहे। शेयर कयूं अवां खे आगाह कयो पिया गैरतमी गैर सरकारी नतीजा अवां सां शेयर कया पिया वञनि। NA 190 जैकबाद जो ही नतीजो एजाज़ जखरानी ऐं मोहम्मद मियां सूमरो विच में हिते सख़्तु मुक़ाबिलो आहे। एजाज़ जखरानी वोट खया आहिनि 4,991, जॾहिं त मोहम्मद मियां सूमरो साहब 3,447 वोटुनि सां पोइते आहे। 21 पोलिंग स्टेशन जा इहे नतीजा आहिनि। हिन वक़्त ताईं जी ॻणप मुताबिक़ पीपल्स पार्टी इते अॻिते आहे। NA 190 जैकबाद इते मोहम्मद मियां सूमरो बि काफ़ी स्टैंडिंग रखे पियो ऐं उते बि काफ़ी मज़बूत पोज़ीशन में मोहम्मद मियां सूमरो असांखे गुज़िरियल इलेक्शन्स में नज़र अची चुको आहे। एजाज़ हुसैन जखरानी साहब 4,991 वोटुनि सां अॻिते आहिनि ऐं मोहम्मद मियां सूमरो जंहिंजो तालुक़ु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां हो, आज़ाद तौरु हू चूंड विढ़े पियो। 3,447 वोटुनि सां मोहम्मद मियां सूमरो साहब पोइते आहिनि। इलेक्शन 2024 लाइ नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे आगाह कयो पिया सिंध समेत समूरे मुल्क मां मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स मां असांखे नतीजा मिली रहिया आहिनि। हिकु नओं नतीजो अवां सां शेयर कंदासीं टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते। ही नतीजो आहे नाज़रीन। NA 214 छाछरो नगर पार्कर जो अमीर शाह जिलानी 17,519 वोटुनि सां अॻिते आहे, जॾहिं त रज़ाक राहिमू साहब 8,924 वोटुनि सां पोइते आहिनि। GDA जो उम्मीदवार अब्दुल रज़ाक राहिमू 8,924 वोटुनि सां पोइते आहे, जॾहिं त अमीर अली शाह जिलानी 17,519 वोटुनि सां अॻिते आहे। पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमीर शाह जिलानी हिन वक़्त आयल नतीजनि मुताबिक़ अॻिते आहे। हिकु नओं नतीजो अवां सां शेयर कंदासीं नाज़रीन। ही नतीजो आहे NA 201 सखर खुर्शीद अहमद शाह साहब पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखनि था। JUIF जा उम्मीदवार आहिनि मोहम्मद सालेह इंडर। शाह साहब जो वोट आहिनि 21,747। 45 पोलिंग स्टेशन जा ही नतीजा आहिनि। 4,112 वोट खया आहिनि मोहम्मद सालेह इंडर। JUI पीपल्स पार्टी विच में हिते मुक़ाबिलो आहे। खुर्शीद अहमद शाह मज़बूत पोज़ीशन में आहे। हिकु नओं नतीजो अवां सां शेयर कंदासीं। NA 207 शहीद बेनज़ीराबाद 1 अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी सां संदसि तालुक़ु 18,046 वोट खया आहिनि आसिफ अली ज़रदारी, जॾहिं त शेर मोहम्मद रिंद 1,880 वोट खणी सघियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया 38 पोलिंग स्टेशन्स जा इहे नतीजा आहिनि। NA 207 शहीद बेनज़ीराबाद 1 आसिफ ज़रदारी ऐं शेर मोहम्मद रिंद विच में मुक़ाबिलो आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार आसिफ ज़रदारी 18,046 वोट खया आहिनि, जॾहिं त शेर मोहम्मद रिंद साहब 1,880 वोट खया आहिनि। आसिफ अली ज़रदारी जी पोज़ीशन मज़बूत नज़र अचे पई। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी 18,046 वोट खया आहिनि 38 पोलिंग स्टेशन जे नतीजनि मुताबिक़ ऐं शेर मोहम्मद रिंद 1,880 वोट खया आहिनि। इते अवां खे आगाह कंदासीं। पीपल्स पार्टी उम्मीदवार इमदाद पिताफ़ी 2,704 वोटुनि सां अॻिते आहिनि। अवां खे इहे ख़बर ॾियूं पिया PS 59 टंडो अलायार जो ही नतीजो। GDA जो उम्मीदवार आहे मोहसिन मंगसी 393 वोटुनि सां मोहसिन मंगसी साहब पोइते आहिनि। गॾोगॾु इमदाद पिताफ़ी जे हवाले सां अवां खे ॿुधायूं त पीपल्स पार्टी जी टिकट ते हू PS 59 टंडो अलायार तां चूंड विढ़ी रहिया हुआ। 2,704 वोट खया आहिनि 8 पोलिंग स्टेशन जे नतीजनि मुताबिक़। GDA जो उम्मीदवार मोहसिन मंगसी 393 वोटुनि सां पोइते आहिनि।
PS 59 टंडो अलायार इते पीपल्स पार्टी उम्मीदवार इमदाद पिताफ़ी 2704 वोटन सां अॻिते आहिनि। मोहसिन मक्सी सिर्फ़ 393 वोट खया आहिनि। गैर हतमी गैर सरकारी नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। टाइम न्यूज़ स्क्रीन ते ही नतीजो आहे PS 59 टंडो अलायार जो। सिंध असेंबली जो ही टक आहे। इमदाद पिताफ़ी पीपल्स पार्टी जी टिकट ते चूंड विढ़े पियो। 2704 उन वोट खया आहिनि। 8 पोलिंग स्टेशन जे नतीजनि मुताबिक़ मोहसिन मक्सी 393 वोट खया आहिनि।